अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज ही असो वीडियो है अजोके दौर के आशिकन के हिसाब से चढ़ियो बस में जॾहिं चढ़ियो जिते वञी वेठो तो पासे में एक महबूब ॾिठई तो हिन जो सोचींदो रहियो तो कीअं हिन सां ॻाल्हाइजे कीअं ॻाल्हायां। सोचींदे सोचींदे आख़िर हिन सोचियो त हुनखे कारा कपिड़ा पातल हुआ, उन्हनि ते अच्छा भर्त मुका भरियल हुआ त हिन महबूब खे छॾे ऐं कपिड़नि सां ॻाल्हाए पियो त मन महबूब ॻाल्हाए त ॾिसी कपिड़नि ॾे छा थो चए थो वाड़े चोला तुंहिंजा चाग जो बदन ते करें थो बहरी। त चोले जवाब ॾिनो चई कहरन वहायो कैंची संद संद ते वयूं सुयूं तॾहिं कयां थो बदन ते बहरी। बहरहाल बस त वेंदो रहियो, हिन जो स्टॉप अची वियो, ही स्टॉप तां लही विया हलिया हर को पंहिंजे बस सां। आख़िरी ही जेको आशिक दोस्त पीछो कंदे रहियो त ॾिसां किथे आहे, ॻोल्हा में निकितो। आख़िरी वञी कंहिं जाइ ते वरी महबूब ॾिठई त वरी साॻे महबूब खे साए रंग जा कपिड़ा पातल आहिनि त वरी बि हुन छा कयो जो महबूब खे छॾे करे कपिड़नि सां ॻाल्हाए पियो। उते ॾिसी छा थो चए थो साई चोली वारा सिपरी तुंहिंजे चोलीअ में चिट घणा, साई चोली वारा सिपरी तुंहिंजे चोलीअ में चिट घणा, माइटनि जो आहीं हिकिड़ो तुते आशिक थिया घणा, अञा तूं नंढड़ो मां कीअं जल्दी दिलि खणा, हेतिरो तुंहिंजे पोयां लॻो आहियां दिलि न पई खॼे। ऐं उते बि न को चोले जवाबु ॾिनो। पहिरें सोचई त अॻे चोले ॻाल्हायो हाणे बि चोलो ॻाल्हाए पर साई चोले न ॻाल्हायो। ऐं उतां महबूब रवानो थियो त हिन वेंदे वरी आख़िर में शेर ॿुधायोसि, बैत ॿुधाई त मन को आराम थी पए। चई तिखी काती हथ कर मूंखे मुॾी साण न मार, तिखी काती हथ कर मूंखे मुॾीअ साण न मार, हाणे चीरे चमने हार तूं में रती नाहे रत जी। बराए महिरबानी दोस्तों, जेकॾहिं आशिक दोस्तनि खे ई असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी, ख़ासि हिकु आशिकनि लाइ असां वीडियो तयारु कयो आहे। महिरबानी।